चमाली जेको स्कूल ता ॾिसी रहिया कैमरा जे अख सां थी मुकमल बंद थियल स्कूल है जिते जेके ॻोठ जा ॿार आहिनि ही रांदि खेॾण मसरूफ़ आहिनि। अचो तव्हांखे स्कूल जी बिल्डिंग बि ॾेखारियूं था, ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तव्हां दर ॾिसी सघो था, दर ई भॻल आहे ऐं हिकिड़ो ताक आहे, हिकिड़ो ताक आहे बिल्कुलु भॻल दर आहे ऐं अंदरि सां ॾिसी सघो था त हीअ जेको आहे छित आहे, सॼी छित टुटल आहे, पूरी छित मां चापुड़ किरियल आहिनि ऐं दीवारनि खे ॾार पइजी विया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेको आहे कैमरा जे अख सां स्कूल जेका छित आहे मुकमल तौर ते तबाह थियल आहे, मुकमल तौर ते। ऐं स्कूल बंदि हुजण जे करे तव्हांजे ॿार जेके आहिनि उहे रांदि रूंद करण में मसरूफ़ आहिनि। ॿिया जेके स्कूल जेके आहिनि उहे तमामु परे आहिनि ॻोठ खां ऐं स्कूल परे हुजण जे करे तव्हांजा ॿार जेके आहिनि उहे तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। ऐं असां ॻाल्हि ॿोल कंदा ॻोठाण सां त हू छा था चवनि बारे में। तव्हांजो नालो अदा? साईं मुंहिंजो नालो शकील अहमद जमाली आहे। साईं हीअ स्कूल में वालिद साहिब नाले ते अलीबख्श जमाली नाले ते तक़रीबन 8-10 साल थिया आहिनि स्कूल बंदि थियो आहे। असां घणियूं एप्लीकेशन कयूंसीं वग़ैरह कयासीं पर को बि तदारुक कोन थियो आहे। हाणे तव्हां यकीन कयो हितां 2.5-3 किलोमीटर परे ठारे खान ॻोठ संजणी ॻोठ स्कूल आहे, उते बि उस्ताद रिटायरमेंट थी वियो आहे, उहो बि स्कूल बंदि थी वियो आहे हींअर। परे आहे न गुलाम रसूल डायरी ॻोठ आहे, 3 किलोमीटर परे आहे। हाणे ॿार गर्मी में मासूम ॿार किथे वेंदा, गर्मी सियारो आहे त ॾाढी ॾुखियाई थिए थी। असांजो हिकिड़ी गुज़ारिश आहे हुकूमत सिंध खां त महिरबानी करे असां स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे, असांखे फर्नीचर ॾिनो वञे, हिकिड़ो उस्ताद ॾिनो वञे, इहा असां लाइ ॿारनि जी तइलीम में मुस्तक़बिल पहुचाए। तव्हां चूंडियल नुमाइंदनि या तालीम वारे वज़ीर या जेको टीओ आहे या लाॻापियल जेके तव्हां उन्हनि खे चयो आहे स्कूल जे बारे में असांखे स्कूल खोले ॾियो? जी सर बिल्कुलु चयोसीं। मुंहिंजे वालिद साहिबु पहिरियां असां MP सलीम अहमद जलबाणी साहिबु उनखे असां रिक्वेस्ट कईसीं, अज़रा खे बि रिक्वेस्ट कईसीं पर असांजो को बि अञा ताईं अमल कोन थियो आहे। असां माना कोशिशूं कयूंसीं पर चवनि बायोमेट्रिक वारा बि ईंदा आहिनि, चवंदा उहे बि पंहिंजी रिपोर्ट ठाहे हलिया था वञनि, बसि माना को बि कमु नथो थिए अञा फ़िलहाल। ही ॿार जे स्कूल में रांदि खेॾंदा, ही ॿार कंहिं बि स्कूल पढ़ाई लाइ कोन था वञनि? न साईं, पहिरियां वेंदा ईंदा हिते ईंदा, हिते उस्ताद उहो रिटायर थी वियो, उन खां पोइ स्कूल सफ़ा ख़तमु थी वियो। स्कूल खे 15-10 साल थी विया आहिनि बंदि आहे। इन खां बावजूदि सिहत ख़ातिर माना हिनखे तालीम ख़ातिर विया आहियूं पर जेको आहे सो को ॿुधण लाइ तयारु न आहे। अपील जेको आहे सो बिलाल भुट्टो साहिब जेको माना असां पीपला बि आहियूं, वर्कर बि आहियूं, जाला बि आहियूं ऐं इलेक्शन में बि रहिया आहियूं, वर्कूं बि कयूं आहिनि ऐं असां सां जेको आहे सो वधि में वधि नाइंसाफ़ी आहे। ऐं इनखे पंहिंजे बिलाल भुट्टो साहिब खे अपील आहे त असांजा ॿार जेके आहिनि ॾिसे, ॿार असांजा तमामु जेके आहिनि से रांदि करे रहिया आहिनि, को बि माना तालीम ख़ातिर उहो ॿुधण जे लाइ तयारु न आहे। टीम वटि विया आहियूं, उन वटि पंहिंजो जमाली साहिब वटि विया आहियूं, उन ॾे विया आहियूं, उहो बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। सभु को पंहिंजे लेखे ठाहिनि। हाणे वधि में वधि गुज़ारिश आहे बिलाल भुट्टो साहिब खे ऐं असांजे स्कूल खोले, असांजा ॿार ईअं न रोले। बाक़ी जेको आहे सो मुराद अली शाह ॿुधण जे तयारु न आहे, हुनखे त टाइम ई न आहे। स्कूल डैमेज हुजण जे करे जेको आहे बिल्कुलु बंदि थी वियो आहे ऐं बंदि थियण खां पोइ जेको आहे स्कूल जी तइलीम बंदि थी वई। तव्हांखे त ॾेखारींदा वाशरूम ठहियल आहिनि जेके बिल्कुलु ख़तमु थियल आहिनि, चौदीवार जी किरी पई आहे ऐं ड्रब अची विया आहिनि पूरे प्लाट ते। ऐं जेको आहे असां ॿियो ॻोठाणो मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू जेको आहे इन बारे में छा थो चवे। कॾहिं खां स्कूल बंदि थियो आहे? 10 साल खां स्कूल बंदि आहे। छोकिरा असां ॾाढे तकलीफ़, स्कूल परे आहिनि, कोई कहिड़े बि असांजो छोकिरो ॿाहिरि नथो वञी सघे। इन हिसाब सां महिरबानी करे स्कूल मां उस्ताद ॾेई वञनि ऐं असांजा छोकिरा पढ़नि, तालीम हासिल